जो तो हुक्म है, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो सलात में पढ़ो, सलाम पढ़ो, खूब सलाम मोकिलियो। उन्हें में रब इए त कोन चयो आहे हिते पढ़ो हिते न पढ़ो, हेडे पढ़ो होडे न पढ़ो। ये पापन जो मुल्ला न ठायो, हिते न पढ़जे हेडे पढ़जे, इए न कजे हुआ न कजे। तो अल्लाह त चयो पढ़ो वञी किथे वणे वणे। बाकी वरी चई तो बिलाल सही कोन चवंदो तो हदीस जो मुतालियो करदो तो खबर न पए न। सुनन अबू दाऊद जो सुआ सित्ता जो किताब आ, उन में रिवायत आ त हजरत बिलाल साईं मस्जिद में बांग न चवंदो, मस्जिद जे पासे में हिकिड़ो घर आल अली अबी हातिम जो, उन जे मथा छत ते चढ़ी वेंदो, पोइ उते चढ़ी ॾिसंदो त फजर जे टाइम ते सिज उभरियो आहे, परे फुटिया न फुटिया। पोइ चवंदो मुंहिंजा मौला कुरैशन जी पारत अथई, ओ मौला कुरैशन जो ॾुख मुश्किलातूं आसान कजांइ। पोइ दुआऊं घुरंदो कुरैशन जे लाइ, मुस्तफ़ा जे घराणे जे लाइ, ख़ानदान जे लाइ। हज़रत बिलाल दुआऊं बीठो घुरंदो, ॾिसंदो जेॾीमहिल अज़ान जो टाइम दाख़िल थियो, पोइ चवंदो अल्लाहु अकबर कुरैशन जे लाइ। सलात जेका है इहा है खास मोहम्मद आले मोहम्मद जे लाइ दुआ है। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मोहम्मद, या अल्लाह असांजे सरदार मोहम्मद करीम ते रहमत मोकिल। तोखे मोहम्मद आले मोहम्मद जी सलात नथी वणे, बिलाल त सभिनी कुरैशन जे मथां सलात पढ़ंदो हुयो। सभिनी कुरैशन मुस्तफ़ा जे सॼे घराणे ते सलात पढ़ंदो, ॾाढा पढ़ंदा, सभिनी जे लाइ दुआऊं घुरंदो हुयो। बिलाल जी गाल ते तो अची, तो बिलाल जो ॿियूं ॻाल्हियूं बि त मञो न। ओ त टंग में केलनि पिया रसी विझी पत्थरनि ते लेटाइण पिया त महबूब जी गुलामी न पियो छॾे। तूं बेड़ो आशिक हूंदे सदको वञे। बाक़ी वरी चवंदो त पर काबतुल्लाह में उते कोन्हे को, पोइ उते गैरिल मग़दूब अलैहिम लॾालीन पढ़ंदा, हिते पोइ ज़ालिम छो था पढ़नि। उन्हनि जूं ॻाल्हियूं मञो था त पोइ सभु ॻाल्हियूं मञो न उन्हनि। हिते वरी इहे जेके झलण वारा आहिनि न, रकातूं पढ़ंदा तरावीहुनि जूं 8, हिते त 20 था पढ़नि। सम्झो था? जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि तो चवीं त असांजो ईमान अरबनि ते न आहे, असांजो ईमान अरबी घोट ते। असां कलमो हिननि अरबनि ते कोन पढ़ियो आहे, असां अरबी घोट ते कलमो पढ़ियो। हाणे हीअ हुकूमत जे रोकियो आहे, इन खे थिया आहिनि 100 साल। 100 सालनि खां नजदीन जी हुकूमत आहे, इन्हनि सलाह सलाम बंदि कयो आहे। इन्हनि खां अॻु में जॾहिं तुर्कनि जी हुकूमत हुई त तुर्क बांग खां अॻु में सलात सलाम पढ़ंदा हुआ मस्जिद नबवी में बि काबतुल्लाह शरीफ। ऐं तुर्कनि जी बादशाही तुर्की में, मां पाण तुर्की में 4 भेरा वियो आहियां। तुर्की में उहे आशिक़ रसूल आहिनि, जंहिं समझो 600 साल इस्लामी सल्तनत हलाई आहे। 600 सालनि ताईं खिलाफत उस्मानिया जा वारिस तुर्क जेके हुया, तुर्की जे मस्जिदुनि में अॼु ताईं बि बांग खां अॻु में सलात सलाम पढ़ी वई। मां शाम वियो आहियां, दमिश्क में वियो आहियां, जामिया उमविया में, उते मूं ॾिठो आहे त बांग खां अॻु में सलात सलाम थींदी आहे। इराक में मां वियो आहियां, काफ़ी सारी मस्जिदुनि में बांग खां पुठियां सलात सलाम थींदी आहे। जेकॾहिं को सलात सलाम पढ़े थो बिल्कुलु पढ़े, जाइज़ आहे, का मना कोन्हे। नथो पढ़े को बि गुनाह कोन्हे। सम्झो था? असांजो अक़ीदो इहो आहे त बांग जो जुज़ो न पढ़ायो, सलात सलाम के बांग जो हिस्सो न पढ़ायो, बाक़ी इज़ाफ़ी साले अमल पढ़ंदो। बिस्मिल्लाह सवाब मिलंदो। मन सल्लल्लाहु अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरा। हिकिड़ो भेरो सलात पढ़ंदो, रब 10 भेरा तव्हांजे